नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी वेझो ॻोठ गुल हसन कलोड़ो में 16 वरियं जो नौजवान शाहिद हुसैन कलोड़ो गुलाम फरीद कलोड़ो कुछ साल अॻु बाहे में सड़ी ज़ख़्मी थियण बाद हाणे हू ॿिन्ही अखियुनि जे नूर खां मुकमल तौर महरूम थी वियो आहे। इन सिलसिले में नौजवान जे वालिद ॿुधायो त पुटु ॿिन्ही अखियुनि खां ॾिसी नथो सघे। असीं ग़रीब मिसकीन आहियूं, इलाज नथा कराए सघूं। घर अंदरि हिकु खट ते पियल आहे। इन मौक़े ते मुतासिर नौजवान चयो त घर जो अलतल विकिणी हैदराबाद तोड़े कराची जे मुख़्तलिफ़ अस्पतालनि में इलाज करायो, पर मुंहिंजे अखियुनि जो नूर वापसि न आयो। डॉक्टरनि महांगे क़िस्म जा लेंस लॻाइण जो मशवरो ॾिनो आहे। गुरबत सबबि पंहिंजे अखियुनि जो इलाज कराए नथो सघां। हिन सरकार तोड़े सरंदी वारनि खे अपील कंदे चयो त जल्द संदुसि सरकारी या ख़ानगी तौर ते इलाज कराए संदुसि ज़िंदगी में अखियुनि जी रोशनी वापसि कराए ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।